अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहन नबी इन्ना अर्सलनाका शाहिदा व मुबश्शिरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़्निही व सिराजन मुनीरा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही प्रोग्राम 14 स्टाफ ते जमाली दोस्तन जी तरफ खां मोहम्मद यासीन, मोहम्मद अशरफ या ॿिया के दोस्त भी आहिनि। जश्न ईद मीलादुन नबी सिदारत सुणे सैयद हाकिम अली शाह जी साईं त कंहिंजे तारुफ जो मोहताज न आहे। जश्न ईद मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ज़िक्र जी ऐं दुरूद जी महफ़िल सजाई वई आहे। छो त ॻाल्हाइण थो चाहियां, अॼु पोयां जेको प्रोग्राम करे आया हूं ईसाले सवाब जो प्रोग्राम हुयो, वो भी इस्लाही इंशाअल्लाह ताला है भी इस्लाही, लेकिन हुन हिन प्रोग्राम में फर्क एतिरो थींदो त इंशाअल्लाह ताला मीलाद आहे छा, मीलाद कबो कीअं, रुगी मीलाद असां कयो आहे या यार भी पंहिंजे यार जा के मीलाद कया इंशाअल्लाह ताला। इन मौजू ते को कलाक सवा डेढ़ जेको खुदा चाहो इंशाअल्लाह ताला उन मौजू ते ॻाल्हाईंदासीं। होते भी ऐलान कयूं गोठ मीणा बिरादरी वट न 14 ते भी ऐलान तो कयां त तमाम मर्तबे फिक्र जा दोस्त जेड़े भी मर्तबे फिक्र सा तवाजो ताल्लुक बेधड़क थी अचे वेहो
अल्लाह जो कुरान बुधो, मुस्तफा करीम जो शान बुधो, इन तसल्ला सा ते इन सजण साईं जे फ़कीर जे ज़ुबान मां हिकिड़ो लफ़्ज़ भी नाशाइस्ता न हूंदो इंशाअल्लाह। दिल आज़ारी करण इस्लाम में गुंजाइश कोन्हे। इस्लाम जो मैसेज, इस्लाम जो पैगाम इहो त पंहिंजे इंतहाई अखलाकी दायरे में रही करे दीन जो अहिड़ो पैगाम ॾियो जो दुश्मन भी चवे था हा दीन दीन हूंदो आहे, इस्लाम इस्लाम हूंदो आहे। छो त मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तरीक़ो मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलाम उन कुराड़ी औरत जो तस्वुर ज़हन में आणियो जेका मुंहिंजे मुस्तफा करीम जो चेहरो ॾिसण बि कान पई पसंदि करे। पंहिंजे बच्चन खे राति जो गॾु करे चवण लॻी त मां हिन मके में न रहंदसि। अमा छो थी मको छॾी? चई ॿुधूं था त अहिड़ो ख़ुदा जो महबूब आयो आहे जंहिं दुनिया खे अहिड़ो त रंग लायो आहे जो उनजे चेहरे खे रुॻी ॾिस त माण्हू अबे ॾाॾे जो दीन छॾे थो ॾे। सो मुंहिंजा बचड़ा चवनि था त उन महबूब जे चेहरे में इहो केरु थी चवे जेका मुस्लमान कान्हे, जेका मुखालिफ़ आहे। अबा चवनि था त उन दिलबर जे चेहरे में रब अहिड़ो त नूर जो नज़ारो रखियो आहे जो जंहिं हिकु दफ़ो ॾिठो बच्चा बि विसरी था वञनि, औलाद विसरी। मां कुराड़ी हेतिरे वलर वारी हाणे जो न उन महबूब खे ॾिसां सभिनी खे विसारियां, इन करे उन खे ॾिसण ई नथी चाहियां। मूंखे माफ़ कजो, मां मको छॾे झंग में हली थी वञां। ओ कुराड़ी तोखे कहिड़ी ख़बर त जेको मुंहिंजे मुस्तफा खे रुॻी यादि कंदो आहे पहिरीं उन खे ई त महबूब रंग लाईंदो आहे। अजीज दोस्तों, कुराड़ी त मुखालफत में निकती, महबूब जो चेहरो ॾिसण खां लवाइण लाइ निकती। वञी मके जे गलीअ में पुठा रखी सामान जी रखी वेठी। उनखे कहिड़ी ख़बर त ज़मीन जे तख़्ते ते प्रोग्राम इंसान ठाहींदो आहे, पर जंहिं पंहिंजे महबूब खे मोकिलियो आहे उहो पंहिंजे महबूब लाइ प्रोग्राम पाण बनाईंदो आहे। मुस्लमान गौर कर, अॼु तोखे फ़िक्र जी दावत आहे। मुझे करीम आका जो मीलाद तुझे बख्शिश जो हिकड़ो ज़रियो रब बनाए ॾिनो आहे। वरन मुझे करीम आका जे शान जे लाइ तो असांजी परवाह कान्हे। सॼी दुनिया मुझे मुस्तफा जे मुखालिफ थी वञे तॾहिं बि मुझे मुस्तफा जे शान में तिर जेतिरो बि फ़र्क़ु कोन ईंदो। छो त जंहिंजे शान जे बुलंदो बाला करण जे लाइ मुझे बेनियाज़ रब पंहिंजे क़ुरान करीम में ऐलान कया हुजनि, जंहिंजे चेहरे जा रब कसम खणे वदुहा। ओ मुंहिंजा मुस्तफा तुंहिंजे न पाक चेहरे जो मूंखे कसम। मुझो मदीने जो ताजदार जॾहिं कंकड़ी मुबारक ॾियनि संदन जा ज़ुल्फ़ जॾहिं उन चेहरे नूरानी ते पवन रब चए वल्लैल इज़ा सजा। ओ चोॾीअ जे चंड जे चेहरे जे मथां रात बरपा करण वारो ओ मुंहिंजा मुस्तफा तुंहिंजा इहे पाक ज़ुल्फ़ मां रब खे तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो बि कसम। मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। थोड़ो शान नुज़ूल तोखे ॿुधायां ता त तुंहिंजी दिलि ठरी पवे। इन सूरत जो शान नुज़ूल, इन आयतन जो शान नुज़ूल जॾहिं पहिरीं वही मुझे ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां थी आहे, मुझे करीम आका ऐलान नबूवत फरमायो आहे। काफ़ी अरसे
अरसे ताई जिब्राइल वरी अल्लाह जो पैगाम खणी कोन आयो अबू लहब उन जी घरवारी जेके मुझे मुस्तफा जो चाचो ई चाची ताना प्या ॾियनि मेहणा प्या ॾियनि लगे थो त तुंहिंजो रब तोखो रुसी वियो आहे लगे थो त जंहिं रब जी ॻाल्हि कए हाणे तोखो काविड़जी वियो आहे उहो कीअं काविड़बो जंहिं काइनात यार ला बनाई आहे अजीजा ने मन अल्लाह उन्हनि खे थोरो मौक़ो ॾिनो भले जेको चवनि सो चई वठनि उन्हनि ताना मेहणा ॾिना तुंहिंजो रब तोखां काविड़ियो आहे अल्लाह जॾहिं वही जो नुज़ूल कयो कीअं कयो ओ मुंहिंजा महबूब तुंहिंजे चमकंदड़ चेहरे जो कसम तुंहिंजे ज़ुल्फ़नि जो कसम मां वदअक रब्बुक वमा क़ला ईअं कीअं थो थी सघे त तुंहिंजो परवरदिगार तोखे विसारे छॾे महबूब ये थी न तो सके वलल आखिरत खैर लक मिनल ऊला तो जो रब त ऐलान तो करे तुझा महबूब ज़बानो कहड़ो भी हुजे कीअं भी हुजे पर तुझो शान बुलंद ई बाला करण जो ऐलान तुझो रब करे रहियो आहे ए मीलाद ए जमाली फकीर तहां जो किरशमो कोने ए तहां जी ताकत कोने कोते मीणन फकीरन ईसाले सवाब जे खैरात में मीलाद या उनन जी ताकत काने ए रब पांजो कयल वायदो पूरो करे रहियो आ कीअं पूरो करे रहियो आ दिलनि में ख्याल विझी रहियो आ त कुछ भी कयो के बचड़े जे पैदा थियण ते अकीके जे टाइम ते मीलाद पिया कन के बचड़न जे शादी ते मीलाद छा थी रहियो आहे मुंहिंजो अल्लाह पंहिंजो वाइदो पूरो करे रहियो आहे और दुनिया वारो तव्हां केतिरी बि मुखालिफ़त कयो पर मां ख़ुदा पंहिंजे महबूब जे शान खे बुलंदो बाला करे ई रहंदुसि एतिरो तव्हां नंढड़ा ॿार खे ॻाल्हाईंदो अदा तूं हिनजी इन जे अॻे जी तमन्ना पूरी थी अदा तूं न बि तूं भली हली तव्हां सुकून सां कर अदा हिन घर जी अदा तूं ख़ुशि थी हाणे हिन घर जी पासे ले नंढड़नि बचड़नि सां शफ़क़त कबी आहे प्यार कबो जो तो मुझे करीम मुस्तफा ॾाढो प्यार कंदा हा नंढड़नि ॿारनि सां मदीने वञण वारनि खे ख़बर आहे जेके मदीने हिन महिल थी आहिनि हथ मथे खणो ॾिसां सुभान अल्लाह हिते त हड़ ई मदीने थी आया अल्लाह सभिनी खे मोकिलींदो तव्हां जॾहिं मदीने विया हो उते निमाज़ूं पढ़ियूं तव्हां नोट कयो हूंदो मदीने तय्यब जे मैं इफ्तिखार अहमद बि वेठा आहिनि बार बार रब उन्हनि जी हाज़िरी नसीब कंदो आहे नंढा वॾा तवजह कयो जॾहिं न मदीने पाक में हिकिड़ो बि फ़र्ज़ निमाज़ अहिड़ो ॿुधायो जो हरम में नंढड़नि ॿारनि जो रोअण जो आवाज़ न अचे को हिकिड़ो वक़्तु त ॿुधायो मां बि 2012 खां वठी करे 10-11 दफ़ा सरकार जो करम थियो आहे ख़ासि करे नोट कंदो हा त मन का अहिड़ी निमाज़ अचे मन का फजर जी हुजे भला मन 3 पहिरीअ जी हुजे मन 2 पहिरीअ जी हुजे त केॾो आवाज़ रोअण जो न थिए सॼी निमाज़ में न पर पछाड़ी में ज़रूर थींदो छो थींदो आहे इन जो हिकिड़ो राज़ आहे जो इन मस्जिद नबवी जे हरम में मुंहिंजे सुहिणे हसन ऐं हुसैन जूं रब यादगिरियूं ताज़ियूं कराए रहियो नंढड़नि बचड़नि सां प्यार कयो नंढड़नि बचड़नि खे मस्जिद में वठी ईंदा कयो उन्हनि खे पंहिंजे घर में बीहारींदा कयो उन्हनि खे निमाज़ूं पढ़ायो भलो था कयो बचड़नि खे महफ़िल में वठी था अचो इंशाअल्लाह हाणे खां उन्हनि जी तरबियत थींदी अल्लाह कंदो भलड़ा थी पवंदा मां अर्ज़ पे कयो मुझे मदीने जे ताजदार जे शान जो त मुझे अल्लाह फरमायो आखिरत खैरुल लक मिनल ऊला ओ मुझा महबूब ज़मानो कहिड़ो बि हुजे दुनिया कहिड़ी बि हुजे ॻाल्हि पाकिस्तान जी अल्लाह न कई आहे मुंहिंजे करीम रब काइनात जे ज़र्रे ज़र्रे जी ॻाल्हि कई आहे छो त सुहिणो नबी रुगी पाकिस्तान वारन जेलन रुगी मशरक मगरब वारन जेलन ज़मीन वारन जो भी नबिया त आसमान वारन जो भी नबिया
जे तू समझी त कीअं त मां तोखां पुछां थो वॾी उम्र वारा वेठा हो नंढड़ी उम्र वारा वेठा हो ज़रा गौर त कयो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े अतहर ते रोज़ घणा मलाइक सुबुह जो सलाम करण ईंदा आहिनि जवाब ॾियो सभई ॿुधायो ओ ॾिस परे खां पुराणो चाचो बि चवे थो 70,000 मलाइक सुबुह जो हुजूर जे दरबार में 70,000 मलाइक शाम जो हुजूर जे दरबार में ईंदा हन त खिलंदा ईंदा हन जॾहिं वींदा हन त गाला गाला वींदा हन त रोंदा वींदा हन तूं चवंदे तव्हांखे कीअं ख़बर पई त मलाइक खिलंदा आया रोंदा विया तूं चवीं त कीअं ख़बर पवई मां तोखां पुछां त जॾहिं को कंहिंसां प्यार कंदो आहे जॾहिं उन जो दीदार लाइ ईंदो आहे त मुरकंदो आहे या रोंदो आहे जवाब ॾे जॾहिं उन जो दीदार करे उन जो बेड़ो पार थिए वरी उनखे जुदाई मिले त रोंदो या कोन रोंदो जवाब ॾे अज़ीज़ान मन ओ मुझे मुस्तफा करीम जा उम्मती पंहिंजे नसीब ॾे निहार मलाइक हिकिड़ो दफ़ो क़यामत ताईं ईंदा वरी उन्हनि खे वारो कोन मिलंदो मुझे मुस्तफा जे ग़ुलामनि जे लाइ दरड़ा खुलिया पिया आहिनि रब वरी घुराए वरी ॿियो दीदार कराए यकीन कर आसमान जा जेके फरिश्ता हन न उहे बि मुझे मुस्तफा करीम जे ग़ुलामनि ते नाज़ कंदा आहिनि चवंदा आहिनि ओ मुझे महबूब जा ग़ुलामो केॾा न ख़ुश नसीब हो वरी 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 था पिया अचो असांखे त रब अहिड़ो मौक़ो ई कोन थो ॾे ख़ुश नसीब आहीं ख़ुश नसीब पर कंहिंजे करे चओ मदीने वारे जी तमा अर्ज पे कयो मुझा दोस्त अजीज तू असा महबूब जो शान बयान कयूं या न कयूं हबीब जे शान ते कोई फर्क पवण वारो नाहे मुझो अल्लाह जो महबूब अल्लाह जो प्यारो आहे मुझे करीम रब इंतजामात पाण करे छड़िया तोखे दलील दीदो हला ए दिलनि में ख्याल कीअं थो पैदा थे तोखे कुरान करीम अगारो कहे दोस्त अजनबी हो मुखे जे कुरान घणो पढ़जो कुरान करीम बुध तमा कुरान जूं लोलियूं ॾेई तोखे थो ॿुधायां हर दलील रब जे कुरान मां पढ़ी थो ॿुधायां अल्लाह ताला जा बहानड़ा जेकॾहिं तुंहिंजे दिल में ख्याल थो अचे त अल्लाह ताला महबूब जो शान बुलंदो बाला कयो आहे मगर हिन इंसाननि जी सूरत में तो वटि क़ुरान जो दलील कहिड़ो आहे हा मुंहिंजा यार अच त मां तोखे सुहिणे करीम रब जो क़ुरान पढ़ायां अल्लाह फरमायो नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून अल्लाह ताला कुरान करीम ला फरमायो इन कुरान करीम के नाज़िल असा फरमायो इन कुरान करीम जे हिफाजत जो जिम्मो भी असा खयो केर तो फरमाए जो मुझो अल्लाह केर जो अल्लाह केर तो फरमाए वरी जो अल्लाह केर तो फरमाए वरी जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान के नाज़िल भी फरमायो कुरान करीम जे हिफाजत जो जिम्मो भी खयो जिम्मो त अल्लाह खयो ॿुधाए त इंसान भलो आहे या मलाइक भला हन जवाब ॾे गाला गाला जिन तुझे ख्याल में ईंदो ओ मुसलमान दाहो थी मलाइक नूरानी अल्लाह जी मखलूक मगर अल्लाह कुरान जे हिफाजत जो जिम्मो खयो मगर ओहो जिम्मो मुझे करीम रब पूरो कीअं कयो चो त मुझे अल्लाह कुरान करीम जे हिफाजत जो जिम्मो ईअं पूरो कयो मुझे जो कुरान जो हाफिज 90 साल जो कुरान जो हाफिज 10 सालन जो कुरान जो हाफिज रूए जमीन जी तारीख पांजे आडो रख रूए जमीन जो सिस्टम आडो रख को रूए जमीन ते को हिकड़ो त एड़ो
मजहब ॾेखार, को हिकिड़ो त अहिड़ो माण्हू ॾेखार जंहिं मजहब जा 200 किताबी 200 पेज छा 100 पेज हुजनि, ज़ेरुन ज़बरुन सां हुजनि, यादि त थी वेंदो पर सॼी ज़िंदगी यादि रहे, इहो मुमकिन ई कोन्हे को। छो मुमकिन कोन्हे? दुनिया जे कहिड़े बि किताब खे 2 दफ़ा पढ़ंदे मज़ो, 3 दफ़ा पढ़ंदे मज़ो, 4थे दफ़ा पाण खे बि मज़ो कोन ईंदो। यादि छो कंदे? ही रब जो क़ुरान ओहो आहे, जीअं पढ़ंदो वेंदो आहे तीअं अल्लाह जे रहमत जो नुज़ूल थींदो आहे। मुझे बेनियाज़ रब क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जो ज़िम्मो त पाण खयो आहे, मगर उहो ज़िम्मो पूरो कंहिंखां कराई जो मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खां। गाला कंहिंखां कराई? गाला कंहिंखां कराई? ओ मुस्लमान, तोखे चिट्ठो करे थो ॿुधायां, चाहींदो त सभु को आहे त मां क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी पवां। उमेद त सभु कंहिंजी हूंदी आहे मां क़ुरान जो हाफ़िज़ बणिजां, पर थी सभु को न सघंदो आहे। थींदो केरु जो जंहिंखे ख़ुदा ऐं मुस्तफ़ा चाहींदो आहे उहो क़ुरान जो हाफ़िज़ बणिजी वेंदो आहे। हाफिज नालो कहजो आहे? जवाब दे अल्लाह ताला जो सिफाती नालो आहे हाफिज, निगहबान। अल्लाह जो नालो जंहिं क़ुरान यादि कयो उन खे छो थो सॾी? उन सिफ़त जे नाले सां। इन करे जो मुझे बेनियाज़ रब हुन जे सीने खे कुशादो करे पंहिंजे पाक क़ुरान करीम खे मुंहिंजा दोस्त जे हिफ़ाज़त में बनायो आहे। जंहिंजे सीने में क़ुरान नालो इमरान तॾहिं चवी हाफ़िज़, अल्लाह ताला तॾहिं चवी हाफ़िज़। जेको बि नालो पर चवी हाफ़िज़ आहे, पंहिंजो नालो मशहूर नाहे, क़ुरान जो नालो मशहूर आहे। पोइ जेका अल्लाह क़ुरान करीम जी ज़मानत पूरी करण जे लाइ जंहिंजो इंतख़ाब करे उन जो पंहिंजो नालो नाहे, क़ुरान जो नालो मशहूर आहे। पोइ जेका मुंहिंजो रब मुस्तफ़ा जे शान जी हिफ़ाज़त कराए उहो मीलादी मशहूर आहे। छो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ क़ुरान अल्लाह ताला मलाइकनि खां बि संभालाए सघे पियो, पर अल्लाह फरमाए थो न सभु को चाहे थो पर सभिनी खे न नेमत ॾींदुसि उन्हनि खे जेते मां ख़ुदा राज़ी थियां। मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो उम्मती त सभु को आहे, पर मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे शान जी महफ़िल सजाइण, शान जी महफ़िल ॻाइण, शान जे महफ़िल में अचण मुंहिंजो अल्लाह उनखे नसीब कंदो आहे जंहिंखे ख़ुदा चाहींदो आहे यार जो शान ॻाराईंदो आहे। ई कंहिंजो वस गाला कंहिंजो वस? भला सादड़ी सिंधीअ में तोखां पुछां, कमज़ोर जेको हूंदो आहे उहो सहारो ॻोल्हींदो आहे या ताक़तवर सहारो ॻोल्हींदो आहे? कमज़ोर ॻाल्हायो केरु? चओ मां जेतिरो तव्हांजी ज़हनी कैपेसिटी हेठि हूंदी मां एतिरो हेठि हली ईंदो, पर सम्झाए ॻाल्हि पोइ उथंदो। कमज़ोर माण्हू सहारो ॻोल्हींदो आहे या ताक़तवर? कमज़ोर ॻोल्हींदो आहे। अच्छा, कॾहिं ॻोल्हींदो आहे? जॾहिं अहिड़ी मंज़िल ते वञे जंहिं मंज़िल ते मसलन कंहिंखे टंगुनि में सूर आहे, गोॾनि में सूर आहे, ॾाकणियूं 3-4 आहिनि, नॉर्मल त हलंदो पर ॾाकणनि जे लाइ टेक वठंदो या कोन वठंदो? वठंदो नी, छो त हू कमज़ोर आहे। बसि हाणे इते ॻाल्हि खे सम्झ। तूं असां पंहिंजे अमलनि खे बि हिकिड़े पासे रखूं, वरी क़याम क़बर जे अंधारी कोठीअ खे बि हिकिड़े पासे रखूं। जेकॾहिं तोखे अमलनि ते नाज़ आहे, जेकॾहिं तोखे अमलनि ते नाज़ आहे त मुंहिंजा अमल क़बर खे रोशन करण जे लाइ काफ़ी आहिनि, त पोइ तोखे सहारे जी ज़रूरत नाहे, तूं आज़ाद आहीं। जेकॾहिं तोखे नाज़ आहे त मुंहिंजूं नेकियूं एतिरियूं घणियूं आहिनि जो क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह ताला मूंखे उहो ई डायरेक्ट जन्नत में मोकिलींदो, पोइ बि तोखे सहारे जी ज़रूरत नाहे, तोखे नाज़ आहे। पर असां खां पुछ, ख़ुदा जे ज़ात जो कसम खणी थो चवां, असांखे क़बरनि में बि अमलनि जो सहारो कोन्हे, मदीने वारे जो सहारो आहे। असांखे निमाज़ुनि ते नाज़ कोन्हे, मदीने वारे ते नाज़ आहे। रोज़े ज़कात हज ते नाज़ कोन्हे, मदीने वारे ते नाज़ आहे। क़यामत जे ॾिहाड़े असांखे ख़ैर ख़ैरातुनि ते हजनि उमरनि ते नाज़ कोन्हे, शफ़ाअत मुस्तफ़ा ते नाज़ आहे। जॾहिं असांखे नाज़ आहे ई महबूब ते, इन करे असां सहारो वरितो ई महबूब मुस्तफ़ा। असां कमज़ोर आहियूं।
असा कमजोर आहियो इन करे असा सहारो वरतो आ जेको कमजोर ना है उनके सहारे वठण जी जरूरत ही कोने का जेके जरूरत ना है छा जेको चंगो भलो उनके जोरी लठ दी दे हाथ में चंगो भलो लठ कोन वठंदो कमजोर वठंदो मुजा मौला तुजा लख एहसान जो कब्र जी असा के कमजोरी इन नियत सा दिनी थई त असा जी कमजोरी दूर करण जे ला ताजदार मदीना ईंदो आ याद रखी छद मां अन्या जे करे सादी सिंधी में तोखे चवा सच सच बुधा जा ओ नमाज़न ए रोज़न ए ज़कात हजन ते नाज करण वाला मुके सच्ची सच्ची बुधा ईमानदारी सा जन्नत हशर जे दे हिसाब का पो मिलंदी या अग में मिलंदी गालायो चरियो केर भी कोने 5 रुपया दे खस्त की दो क्याड़ी खणी दीन में चरियो छोटो दी चरियो नथी जन्नत कदे मिलंदी जो कयामत जे दिहाड़े अल्लाह जादो जदे मानू हाजिर थींदो गले में मुजा दोस्त अजीज अमलन जो जो चिठो तुझे गले में होंदो उते जदे सबनी जे सामो खुलंदो वो उते सब कुछ थींदो उने खां पो जन्नत त मिलंदी पर तो खां तो पूछा तो न जन्नत जेदा अल्लाह जादो शफाअत जा हथड़ा के रखंदो इकड़े मिनट ला सोच तू के जे याद में बैठो है मां तो के अन्या इए चवा जन्नत कयामत परे थी जदे न कब्र में पहुंचंदे कब्र में जदे मुनकर नकीर इंदा तो का पुछंदा बेशक मर रब्बुक तो जो परवरदिगार केरा चवंदे रब्बी अल्लाह मन दीनुक तो जो दीन केड़ा दीन अल इस्लाम मुजो दीन इस्लाम तो के पांजे रब जो कसम जान छुटंदी या कान छुटंदी जो कान छुटंदी हालांकि रब जे रबूबियत जो इजहार भी कई दीन इस्लाम जो इकरार भी कई जान कान छुटंदी जान कदे छुटंदी हेडे तवज्जो कर जान कदे छुटंदी जने कब्र में दीदारे मुस्तफा थींदो दीदारे मुस्तफा सभिनी के एक जेड़ो न थींदो जो जेतरो इश्क होंदो उनके ओतरो थींदो छो तमा तवील न थो जा औलिया अल्लाह के मुंह पढ़ियो ख्वाजा हसन बसरी के पढ़ियो इमाम रब्बानी के पढ़ियो महबूब सुभानी के पढ़ियो सब के यार जे रंग जा दीदार अलग अलग थिया हन मुजा दोस्त अजीज ओए गालिन कर जो हियर टाइम कोने बस एतरो बुधाई में दीदार थींदो मगर थींदो सब के अलग अलग यानी जंजो जेतरो हिकड़न के महबूब गुंबद खजरा मा वेही पंजो चेहरो देखारीदा हिकड़न दे महबूब अंगण ते कदम घुमाइण ला ईंदा कब्र में पेड़ो पाइदा पर कब्र में दीदार थींदो फरिश्ता पुछदा मन कान तकूब हाज़र रजुल दे खबर हिन महबूब जेला दुनिया में छा चवंदो होए एकड़े पासे जहन्नम एकड़े पासे जन्नत ए बई थई पर हाने इम्तिहान छाजो आयो इबादतुन जी गाल थी वई मर रब्बुक रब्बी अल्लाह मन दीनुक दीन अल इस्लाम इबादत जी गाल थी वई हाने चे निस्बत जी गाल जे कदे चई ही त मुजो महबूब ओहा जे रुगी मीलाद जो बुधदो हुस त मैल ड्रोड़ी वनी महबूब जे महफिल में वेहंदो हुस सुभान अल्लाह ही त मुजो महबूब ओहा जे जो नालड़ो बुधदो हुस त वलिंग मुजा कांडार जी वींदा होया ही त महबूब ओहा जे जला मां दुनिया में चवंदो हुस ओ जदे पुछदा मलाइक चवंदो सान मत सुहेड़े नबी जो गुलाम आया बीका तन जाना थो रुगो पढ़ दो दुरूद सलाम आया बीका अमल कोने मुवटे रुगो उन जी मोहब्बत में रखी इसम आका जो अखेरन ते पयो चुम दो मोहम्मद नाम आया आशिक तरड़ करे चवंदो इन महबूब जो त दीवानो हा बस तो जे एतरे चवण जी देर होंदी जन्नत जी दरी खुलंदी कब्र में गला गला खुलंदी या न हाणे मां तोखां थो पुछां अकुल वारा जवाब ॾे
कहिड़े भी मसलक सां तुंहिंजो तालुक आहे जवाब ॾे जेको बे इल्म हूंदो ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो बेफ़रमान हूंदो उनखे क़ब्र में अज़ाब शुरू थींदो या न जहन्नम जी दरी खुलंदी न जहन्नम जी दरी गुनहगार ख़तादार बदकार बेकार बेफ़रमान ला खुलंदी आशिक मुस्तफ़ा ला जन्नत जी दरी खुलंदी काथे खुलंदी चो क़ब्र में खुलंदी जंहिंखे जहन्नम जी दरी खुली मिली क़यामत ताईं जहन्नम जी तकलीफ़ ॾिसंदो जंहिंखे जन्नत जी दरी खुली मिली क़यामत ताईं वेठो जन्नत जा मज़ा माणींदो ख़ुदा फ़ैसिलो क़ब्र में थी वियो या कोन थियो टिकेट मिली वई या न मिली वई हाणे रुॻी इंतज़ार आहे त ट्रेन केॾी महिल थी अचे त चढ़ी हली मंज़िल ते पहुचो त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अर्ज़ पे कयुमि त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जी मर्ज़ी आहे जंहिंखे चाहींदो आहे क़ुरान करीम जे हिफ़ाज़त जे लाइ अल्लाह उन जो इंतख़ाब बनाए उनखे हाफ़िज़ करे छॾींदो आहे महबूब मुस्तफ़ा जे शान जो ज़िम्मो बि अल्लाह खयो वरफ़अना लक ज़िक्रक मुंहिंजा महबूब तुंहिंजे शान खे बुलंद मां रब करे छॾियो आहे वलल आख़िरतु ख़ैरुल लक मिनल ऊला दौर कहिड़ो बि हुजे मुस्तफ़ा तुंहिंजो शान बाला हूंदो तुंहिंजो शान आला हूंदो शान त आला हूंदो बुलंद त हूंदो ज़िम्मो त मुंहिंजे रब खयो आहे उन रब ज़िम्मो कंहिंखां पूरो करायो आहे जो जन खे ख़ुदा मीलाद जी तौफ़ीक़ ॾिनी आहे उन्हनि खां रब शान ॻाराए ज़िम्मो पूरो करायो आहे दुनिया में जड़े भी मसलक वारो उन खां मुझो सिर्फ हिकड़ो सवाल आहे त मुझे मुस्तफ़ा करीम जे आमद सां रब दुनिया के रंग लाता या कोन लाता हिकड़ो सवाल मशरक वारो हुजे या मगरब वारो शुमाल वारो हुजे या जुनूब वारो फर्शी हुजे या अर्शी हुजे मुझे मुस्तफ़ा जे अचन सां रंग लगो या न लगो पहिरो सवाल जेकॾहिं न लॻो आहे त पोइ मुबारक क़बूल न करे उनखे हक़ जंहिंखे मुंहिंजा दोस्त नौकरी मिले त मुबारक क़बूल करे भला जंहिंखे नौकरी बि नथी मिले इम्तिहान में पास बि नथो थिए उनखे तो मुबारक ॾींदे त हो सम्झंदो मूं ते टोक थो करी तोखां थो पुछा छा चवंदो ॻाल्हायो प्यारे ॻोठ वारो दीवाना खोड़ वेठा जंहिंखे कुझु मिलियो ई कोन्हे उनखे तूं मुबारक ॾींदे पर जेकॾहिं मिलियो बि आहे ऐं नौकरी बि मिली आहे ऐं तूं चवीस त मुबारक अथई पर हू मुंहुं ख़राब करे मुबारक क़बूल न करे त पोइ तूं छा सम्झंदे चइबो त ही इन नौकरीअ में ख़ुशि ॻाल्हि इन नौकरीअ में ख़ुशि वधीक मां कोई जुमिलो नथो ॻाल्हायां छो त पहिरीं वाइदो करे चुको आहियां वाइदो बरक़रार आहे पोइ जेकॾहिं ज़िंदगीअ तुंहिंजे लाइ नौकरी अहम आहे नौकरीअ सां तुंहिंजी ज़िंदगी बदिलजी वेंदी नौकरीअ सां तुंहिंजे बचड़नि जो गुज़र सफ़र सुहिणो थींदो नौकरीअ सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ फ्यूचर में तूं कुझु बि थी सघी थो ऑफिसर बि पर जेकॾहिं उन जे बावजूदि एॾे तोखे उहिदे ते ख़ुशी नथी थिए त पोइ असांजो क़सूर कोन्हे पोइ एतिरी राय क़ाइमु करे सघे थी त तुंहिंजो दिमाग़ जो तावाज़न दुरुस्त कोन्हे को तुंहिंजे दिमाग़ में जेको आहे न उहो सही कोन्हे ऐं ब्रेन जे स्पेशलिस्ट खां जेकॾहिं इलाज कराईंदो त सम्झ में अचे वेंदो त नौकरी हूंदी आहे नौकरी मिलण सां रुॻी घर आबाद थींदो आहे मुंहिंजो मुस्तफ़ा जन खे मिलियो उन्हनि जे त वेड़ा ई आबाद थी विया आबाद थी विया जंगल आबाद थी विया अञा मां सोढ़ो करे दुनिया जो मिसाल ॾियां 14 अगस्त ते पाकिस्तान आज़ाद थियो ॻाल्हाए थियो अॼु कदुरु थिए थो न कश्मीर ॾे निहार जुमे जी नमाज़ वीचारा नथा पढ़ी सघनि मुस्लमान त आहिनि लेकिन जुमे जी नमाज़ लाइ मस्जिद में नथा वञी सघनि छो त हिंदुनि जो कब्ज़ो आहे चओ हिंदुनि जो कब्ज़ो आहे नान मुस्लिमनि जो कब्ज़ो आहे उन्हनि वीचारनि खे ज़िंदगी जा इस्लाम जा अरकान पूरे करण जे लाइ इजाज़त नथी ॾिनी वञे उन्हनि खां वञी पुछ त आज़ादी छा थींदी आहे
जन जा हज़ारे जवान कुसी विया जन जूं न्याणियूं बेवा थी वयूं जन जा बच्चा यतीम थी वया जिन जी टंग कपबी आहे उन खे क़दुर हूंदो आहे त टंग छा थींदी आहे जेको अंधो हूंदो आहे उन खे क़दुर हूंदो आहे त अखि छा थींदी आहे आज़ादीअ जो क़दुर पुछणो अथई फ़लस्तीन वारनि खां पुछ आज़ादीअ जो क़दुर पुछणो अथई मुंहिंजा दोस्त कश्मीर वारनि खां पुछ त आज़ादी छा खे चइबो आहे ऐं ईअं जेकॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जे आमद जो क़दुर पुछणो अथई त औलिया अल्लाह ऐं उन जे ग़ुलामनि खां पुछ त मुस्तफ़ा जे आमद जो क़दुर छा अज़ीज़ान मन सिद्धियों ही साफ गालियों करण दे 14 अगस्त जे दिहाड़े ते अञा अगस्त शुरू ही कोन थींदो आहे कंपनिन वारा छा ठाहींदा आहिनि बेज ठाहींदा झंडा ठाहींदा ही ठाहींदा हू ठाहींदा सोच त सही उहे 14 अगस्त मल्हाइनि या न मल्हाइनि पर पाकिस्तान जे दिहाड़े जे ठहण जे करे उन्हनि जे रोज़गार में बि इज़ाफ़ो आयो या न आयो जवाब ॾे हो विकिण वारा कंपनियूं ठाहण वारियूं दुकान विकिण वारा हज़ारनि जो रोज़ियूं 14 अगस्त जे ॾींहं सां वापसि था जन जशन कयो जन ख़ुशियूं कयूं रैलियूं कढियूं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ टीवियुनि में बि उन्हनि जूं तस्वीरूं ख़बरुनि में बि उन्हनि जा नाला फेसबुकनि ते बि उहे अची विया त हे पाकिस्तान जा वफ़ादार हे पाकिस्तान जा यार दुनिया में उन्हनि जो नालो मां तोखां थो पुछां जेकॾहिं उन दिहाड़े ते तूं ख़ुशी न करी त मुंहिंजा दोस्त तुंहिंजे मथां गद्दारीअ जो मुक़दमो दर्ज थी वेंदो त तूं गद्दारी थो करी पाकिस्तान जे आइन मुताबिक़ मां तोखां थो पुछां काइद आज़म मोहम्मद अली जिन्ना पाकिस्तान खे आज़ाद करे ग़ुलामनि जे चंबे खां आज़ाद करायो अरे मुंहिंजे मुस्तफ़ा त जहन्नम जे बाहि खां आज़ाद करायो या न करायो सुभान अल्लाह सही हा मुसलमान सोच त सही गौर त कर फिक्र त कर खुदा जो वास्तो तो तोखे या सोच त सही कैसा तो पंजो अटकाई कैसा तो पंजो अटकाई दाहो थी मुसलमान पाकिस्तान में रहण वारा मां तोखे रब जो क़ुरान तो पढ़ी ॿुधायां त मुंहिंजे अल्लाह क़ुरान करीम में छा फरमायो वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا وكنتم على شفا حفرة من النار فأنقذكم منها कुरान ॿुधी तर्जुमो कुरान जो ॿुध मुंहिंजो बेनियाज़ रब थो फरमाए वज़कुरू याद कयो ज़िक्र कयो ॻाल्हियूं कयो प्रचार कयो कंहिंजी कयो मौला नेमतल्लाहि अलैकुम मां अल्लाह जे क्या तव्हां जे मथां नेमत नाज़िल कई उन जूं ॻाल्हियूं कयो जीअं असांजे दोस्त पहिरीं ॿुधायो मां उन तफ़सील में नथो वञा त रब तुंहिंजूं ही नेमतूं अल्लाह चवे थो गौर त कर अखियुनि जो ज़िक्र थो करी कन्ननि जो ज़िक्र थो पियो करी वात जो ज़िक्र थो पियो करी दौलत जो ज़िक्र थो पियो करी इज़त जो ज़िक्र थो पियो करी शोहरत जो ज़िक्र थो करी रब चए थो निहार इहे त मूं काफ़रनि खे बि ॾिनियूं इहे त मूं मुनाफ़िक़नि खे बि ॾिनियूं इहे त मूं मुशरिकनि खे बि ॾिनियूं इहे नेमतूं त मूं रब सभिनी खे ॾिनियूं अल्लाह तो फरमाए तोखे चूंडियो अथमि मां रब उन्हनि नेमतुनि जो नथो चवे मां रब त फरमाई थो मुंहिंजे उन नेमत जो ज़िक्र कर जेका कंहिंखे बि न ॾिनमि तोखे ॾिनी अथमि जेका कंहिंखे बि न ॾिनमि तोखे ॾिनी अथमि अल्लाह उन जूं निशानियूं ॿुधाए रहियो आहे क़ुरान करीम जूं निशानियूं ॿुध पहिरीं निशानी कहिड़ी आहे हाणे हिते अचे बीही रहे तूं चओ हीअ अचु क़ुरान खां फ़ैसिलो वठो मुंहिंजा मौला निशानियूं कहिड़ियूं अल्लाह फरमाए इज़ कुंतुम अअदाअ फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम
उन मुझे नेमत खां घुमे तहां हिक ॿिए जा दुश्मन बणिजी विया हो नंढड़िन नंढड़िन ॻाल्हियुनि ते झेड़ा थोरनि थोरनि ॻाल्हियुनि ते झेड़ा रब तो फरमाए उहो मुंहिंजो यार आयो आ जंहिं निगाह सां तोखे नवाज़े हिक मके जे मुहाजिर खे हथ विझी करे मदीने वारे जो हथ वठी करे मिलाए मुझे मुस्तफा फरमायो तव्हां ॿाहिरि आयो त क़यामत ताईं ॿाहिरि लॻा पिया सुभान अल्लाह इंसान त हुयो तवज्जो कर इंसान त हुयो हुजूर जे अचण खां अॻु में इंसान त हुयो ईअं नाहे त दुनिया कान हुई दुनिया भी हुई इंसान भी हुया इंसान भी हुयो पर इंसानियत कान हुई इंसान हुया इंसानियत कान हुई हिकड़ी ॻाल्हि करे मां अॻिते वधा छो त घणो टाइम मौजूद नाहे इंसान हुया मगर दुनिया में सभ खां वधीक प्यारे में प्यारो रिश्तो कंहिंजो आहे चो औलाद जो कंहिंजो प्यारो रिश्तो आहे जेका पुछ मियां राति ॾींहं वई थे ख़ैर त आहे अबा बचड़नि जे लाइ ए मियां तुंहिंजो साह पट अबा बचड़नि जो वलर आहे बचड़ो एॾो प्यारो आहे औलाद जो रिश्तो एॾो प्यारो आहे जंहिंजे लाइ इंसान पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾींदो आहे लेकिन गौर त कर मुंहिंजे मुस्तफा करीम जे आमद खां घुमे इंसान साॻियो ई आहे मके जी सरज़मीन भी साॻी आहे ऐलाने नबूवत खां घुमे इहो ई इंसान न्याणी ॼमंदी ही त पंहिंजे न्याणीअ खे कुही उछलाईंदो हो या न उछलाईंदो हो जवाब रे मुसलमान इंसान त हुयो इंसानियत कान हुई सूरत इंसानी हुई सीरत इंसानी कान हुई जबलन ते खणी वञे उन न्याणीअ खे ज़िद्दा उछलाईंदो हो खॾ खणी करे ज़िद्दा न्याणीअ खे दफ़न कंदो हो हुयो त इंसान पर मुंहिंजे मुस्तफा जे निगाह खां अॻु जो हुयो जॾहिं मदीने जे ताजदार ऐलाने नबूवत फरमायो मके जी ज़मीन भी साॻी आहे मके जा माण्हू भी साॻिया रुकी हिकु दफ़ो मुंहिंजे मुस्तफा पाक ज़ुबान मां फरमायो त जंहिंखे रब न्याणियूं ॾे जंहिंखे रब न्याणियूं ॾे उन ॿिनि न्याणियुनि खे ताते जवान करे शादी कराइण उन जो कम जन्नत जी ख़ुशख़बरी मां मुस्तफा जो कम देर एतिरी थी मक्को भी साॻियो मके जा माण्हू भी साॻिया जेके न्याणियुनि खे दफ़न कंदा हुया ज़िंदा जलाईंदा हुया ज़ारो कतार रोअण लॻा जंहिं वटि हिकिड़ी न्याणी आहे ज़ारो कतार रोई चवे या रसूल अल्लाह मूंखे त हिकिड़ी न्याणी आहे महबूब दुआ कयो त रब ॿी ॾे जंहिं वटि हिकिड़ी बि नाहे उहो रोई रहियो आहे महबूब दुआ कयो मूंखे न्याणी मिले मां तोखां थो पुछां मके जी ज़मीन भी साॻी मके जा माण्हू भी साॻिया एतिरी तब्दीली कीअं आई जो मुस्तफा जे निगाह सां आई उहे त मके जा माण्हू पर मां तोखां थो पुछां 1400 साल गुज़री विया आहिनि अॼु मज़दूर मज़दूरी कंदो आहे भाउ पंहिंजे भेण जे लाइ मिल में कमाईंदो आहे छो भेण जी शादी आहे कुझु ॾाजो भाउ सॼी ज़िंदगी कमाए रहियो आहे त भेण खे इज़त सां रुख़सत कयां पीउ कमाए रहियो आहे त न्याणीअ खे रुख़सत कयां कंहिंजो कमाल आहे जो मुंहिंजे महबूब मुस्तफा जे नूरानी निगाह जो कमाल आहे मुझो महबूब न अचे हा न त इंसानियत में इंसानियत ही को रही तू त जानवर रखो भी कोई ते है मुझो मदीने जो ताजदार आयो आ जंहिंजो दुनिया के रंग मुझो महबूब आयो आ जंहिं दुनिया के रंग लायो आ दुनिया के बुधायो आ मुझे करीम मुस्तफा त इंसान इंसान हिन खे चइबो कुरान करीम जी आयत के मुकबिल कया तर्जुमे के वधाईंदो हला यानी दुश्मनियों खत्म करण वारो केरा चो मदीने जो ताजदार एक निशानी बी निशानी अल्लाह फरमायो वकुंतुम अला शफा हुफरतिन मिनन नार बेफरमानन जे करे अल्लाह जे नाराज पे जे करे जहन्नम जे किनारे ते पहुंची चुका हुयो फअनक़ज़कुम मिनहा उन जहन्नम जे किनारे ता छिके जंहिं
जन्नत में पहुंचायो मां नथो पूछा रुगी तोखे खुदा जे ज़ात जो कसम थो ॾियां पाण ॿुधा जंहिं जहन्नम मां छिके जन्नत में आंदो रब थो चवे ॿुधाए त ओ हज़रत मूसा कलीमुल्लाह या हज़रत ईसा रूहुल्लाह या हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह या सुहिणो मुहम्मद रसूलुल्लाह या जवाब दे खुद जवाब दे जेकॾहिं तुंहिंजी दिलि मञे थी त न इब्राहिम खलीलुल्लाह न मूसा कलीमुल्लाह न ईसा रूहुल्लाह इहो त सुहिणो मुहम्मद रसूलुल्लाह त पोइ मूंखे प्यार प्यार में जवाब ॾे जंहिं हिंदुनि खां ग़ुलामीअ मां आज़ादी ॾियारी अगरि उन सां प्यार न कंदे अगरि ख़ुशीअ जो ॾींहुं न मल्हाईंदे त गद्दारीअ जो मुक़दमो लिखिजी वेंदो जंहिं जहन्नम